नाज़रीन, ये अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त हैदराबाद पुलिस मुबैना ॿिनि मुक़ाबलनि में 3 ॼणनि खे हाफ फ्राई करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस पारां कुछ कलाकनि अंदर धारदार मुबैना मुक़ाबलनि दौरान 3 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। हैदराबाद पुलिस मूजिबि फायरिंग जी ॾे वठि खां पोइ जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में सोघो कयो वियो आहे। हैदराबाद पुलिस मुबैना मुक़ाबला थाणे सिटी, फोर्ट ऐं थाणे फुलेरी जी हदुनि में ॼाणाया आहिनि। सिटी पुलिस मूजिबि बैको पेट्रोल पंप वेझो फोरो गिरोह सां मुक़ाबिलो थी पियो। सिटी पुलिस दावा कई त पुलिस मुक़ाबिलो जवाबदारनि जे न बीहण सबबि पेश आयो, जेकी ॾोह जी नीयत सां घुमी रहिया हुआ। सिटी पुलिस मूजिबि मुक़ाबले जे नतीजे में हिकु जवाबदार नाले सरवर ओड राजपूत खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो, जॾहिं त संदसि 2 साथी मौक़े तां फ़रार थियण में कामयाबु थी विया। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि वटां हिकु अदद पिस्टल बि हथु करण जी दावा कई आहे। ॿियो मुक़ाबिलो जेको आहे फोर्ट थाणे जे हद में पेश आयो आहे। हैदराबाद फोर्ट पुलिस मूजिबि गश्त दौरान टायर मार्केट गंदा नाला वेझो मोटरसाइकिल सवार 2 शकी माण्हुनि खे रुकजण जो इशारो कयो, जिन रुकजण बजाए फरार थियण जी कोशिशि कई, जंहिं सबबि पुलिस ऐं जवाबदारनि में मुक़ाबिलो थी पियो। फोर्ट पुलिस मूजिबि 2 तरफ़ा फायरिंग जी ॾे वठि खां पोइ जवाबदार ज़ख़्मी हालत में हथियार ऐं मोटरसाइकिल समेत सोघो थियो, जॾहिं त जवाबदार जा ॿिया साथी फरार थियण में कामयाबु थी विया। फोर्ट पुलिस मूजिबि सोघो कयल जवाबदार जी सुञाणप अजमल रफ़ीक राजपूत जे नाले सां थी आहे। टियों मुक़ाबिलो जेको आहे फुलेली थाणे जी हद में पेश आयो आहे। हैदराबाद फुलेली पुलिस मूजिबि जुड़ियल शाह कब्रिस्तान वेझो स्ट्रीट क्रिमिनल सां मुक़ाबिलो थी पियो। तर्जुमान मूजिबि पुलिस मुक़ाबले में हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो, जॾहिं त संदसि साथी फरार थियण में कामयाबु थी विया। पुलिस मूजिबि हिरासत में वरितल जवाबदारनि खे जवाबदार जी सुञाणप यूनिस राजपूत तौरु थी, जंहिं जे कब्ज़े मां पुण पिस्टल मिलियो आहे। हैदराबाद पुलिस ज़ख़्मी जवाबदारनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल करे जवाबदारनि ख़िलाफ़ ॼाणल थाणनि ते केस दाख़िल करे वरिता आहिनि।